अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि वअस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल तआलौ अत्लु मा हर्रम रब्बुकुम अलैकुम अल्ला तुश्रिकू बिही शैअन व बिल वालिदैनि इहसाना वला तक़्तुलू औलादकुम मिन इम्लाक़ नहनु नर्ज़ुक़ुकुम व इय्याहुम वला तक़रबुल फ़वाहिश मा ज़हर मिन्हा व मा बतन वला तक़्तुलुन नफ़्सल्लती हर्रमल्लाहु इल्ला बिल हक़्क़ ज़ालिकुम वस्साकुम बिही लअल्लकुम ताक़िलून। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लग़ना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि वसल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्तदार चार यारम ताब औलादे अली मज़हबे हनफिया दारम मिल्लते हज़रत खलील ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली आबी मिसल महबूब हक खल्की खुदा जले खलक खादिम सदन जिन्नो मलक बलगल उला बिकमालिही नूरी हुजण जो ही निशान आयात रोशन थियो जहां चमक्या ज़मीनो आसमां कशफत दुजा बेजमालिही आ नूर आ
असल नूरी सदन सारो नसल सूरताई सीरत बेमिसल हसनत जमी खिसालिही इदरीस उन जो गुलाम पढ़ दो सलातो सलामा ये विरद सुबह शाम सल्लु अलैहि वालिही। बुलंद आवाज़ से दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहलि बैतिही अजमईन। बरादरान इस्लाम, वाजिबुल एहतराम मुसलमान भाइरों, दोस्तों, अजीज़ों, बुजुर्गों, अरहमुर राहिमीन रब पाक जे पाक कलाम मुक़द्दस क़ुरान करीम फ़ुरक़ान अज़ीम जी सूरह अनआम 151 आयत 8 पारे मझां तिलावत करण जी सआदत हासिल कई अथम। इन आयत करीमा खां बाद में ईंदड़ कुछ आयतूं अॼु अव्हां जे आॾो पढ़बियूं फ़रमान ख़ुदावंदी ॿुधण ऐं ॿुधाइण जो शर्फ़ हासिल कबो। मालिक मिठे खां दुआ है त रब्बे ज़ुल जलाल असां अव्हां खे पंहिंजो पाक कलाम बार बार पढ़ण, पढ़ाइण, ॿुधण, ॿुधाइण ऐं उन जे हुकुमनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। दुनिया में कई किताब आया, लिखबा, लिखिया विया, लिखबा रहबा, पर सभिनी किताबनि जो सरदार अल्लाह जो कलाम क़ुरान करीम आहे। ॿियनि किताबनि जे अंदरि मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं, मुख़्तलिफ़ मौज़ू पढ़ी शक करे सघिजे थो, पर ही लारईब किताब आहे जहीं जे अंदरि कंहिं बि क़िस्म जो को शक, को गुमान आहे ई कोन। कलाम इलाही क़ुरान करीम अल्लाह ताला जो उहो कलाम जंहिंमें रब्बे ज़ुल जलाल असां जे लाइ हर तरह जी राह खोले खोले रखी आहे, हर तरह जो रस्तो ॿुधायो आहे। मूं अव्हां जे आॾो जेके आयतूं तिलावत कयूं आहिनि, इन आयत करीमा सां गॾु उहे आयतूं अव्हां खे बाद में ईंदड़ आयतूं ॿुधाए ॿियूं त अल्लाह ताला असां ऐं अव्हां खे हिलाल ऐं हराम जे हवाले सां कुछ हुक्म इरशाद फरमाया आहिनि। उहे ख़ासि हुक्म जेके अल्लाह ताला ॿुधाया क़ुरान करीम जे अंदरि, उहे अव्हां जे आॾो अर्ज़ु रखां थो। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहु अमन वालहु व ज़बरमानहु इरशाद फरमायो, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल तआलौ अत्लु मा हर्रम रब्बुकुम अलैकुम अल्ला तुश्रिकू बिही शैअन व बिल वालिदैन ihसाना वला तक़्तुलू औलादकुम मिन इम्लाक़ नहनु नर्ज़ुकुकुम व इय्याहुम वला तक़रबुल फ़वाहिश मा ज़हर मिन्हा व मा बतन वला तक़्तुलुन नफ़्सल्लती हर्रमल्लाहु इल्ला बिल हक़्क़ ज़ालिकुम वस्साकुम बिही लअल्लकुम तअक़िलून। अल्लाह ताला फरमायो,
कुल तआलौ अत्लु मा हर्रम रब्बुकुम अलैकुम। ओ मुझा मिठड़ा महबूब, ए मुझा प्यारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तू फरमाए, तू चओ अचो तव्हांखे पढ़ी ॿुधायां त तव्हांजे रब ते छा छा हराम कयो आहे। कहिड़ियूं शयूं अव्हांजे मथां रब्बे ज़ुल जलाल हराम कयूं आहिनि। अल्लाह ताला फरमाए रहियो आहे, अल्लाह तुश्रिकू बिही शैया। सब खां पहिरीं इहो, तव्हीं कंहिं बि शइ खे उन सां संदसि ज़ात ऐं सिफ़ात में शरीक न बणायो। अवां जो इहो अक़ीदो रहे वहदत वारी वॾाईअ जे अंदरि त अल्लाह अकेलो आहे, उन जो को मिट, को माइट, को सानी, को बराबर नाहे। चऊं तूं अल्लाह हिकिड़ो बि वाई म सिख, लिखियो वेठी लिख अखर इहो ई मन में। हमेशा दिल जे अंदरि इहो तसव्वुर अल्लाह जो क़ुरान तो फरमाए, सब खां पहिरीं मुंहिंजा महबूब पंहिंजी उम्मत खे ॿुधाए त मूं अल्लाह अव्हां ते हराम कयो आहे त अव्हां मूं ख़ुदा जी ज़ात सां कंहिंखे ॿियो शरीक करे रब मञो। उन खां पोइ अल्लाह ताला फरमायो, वबिल वालिदैन एहसाना, ऐं माउ पीउ सां चङाई ऐं नेकी करियो। यानी माउ पीउ सां सुहिणो सलूक न करणु अव्हां ते हराम कयो वियो आहे। अॻिते अल्लाह ताला फरमायो, टीं ॻाल्हि बयान थी रही आहे, वला तक़्तुलू औलादकुम मिन इमलाक। अल्लाह ताला फरमायो, मुंहिंजा महबूब पंहिंजी उम्मतनि खे ॿुधाए टीं ॻाल्हि इहा आहे, तव्हीं सुञाईअ जे ख़ौफ़ खां पंहिंजी औलाद खे क़त्ल न कयो। असीं अव्हां खे बि ऐं ख़ासि उन्हनि खे बि रिज़्क़ ॾियूं था। यानी अहिड़ो ज़रियो अख़्तियार न कयो जंहिंसां अल्लाह जी मख़लूक पैदा थींदड़ ॿार खे अव्हां क़त्ल न कयो, न्याणियुनि खे अव्हां क़त्ल न कयो, या मनसूबा बंदीअ जे नाले ते अव्हां अहिड़ो कहर न कयो जंहिंसां इंसानी जानियूं ज़ाया थियनि। अल्लाह ताला फरमाए थो, तव्हां रिज़्क़ जे करे, रिज़्क़ जी तंगीअ जे करे, बेरोज़गारीअ जे करे अव्हां उन्हनि जो क़त्ल न कयो, छो त उन्हनि जे रिज़्क़ जो ज़िम्मो बि मूं अल्लाह खयो आहे। अव्हां खे बि रिज़्क़ ॾींदड़ मां अल्लाह आहियां। नहनु नर्ज़ुकुकुम व इय्याहुम, असीं अव्हां खे बि ख़ासि उन्हनि खे बि रिज़्क़ ॾियूं था। अॻिते अल्लाह ताला फरमायो, वला तक़रबुल फ़वाहिश मा ज़हर मिनहा व मा बतन। अल्लाह ताला फरमायो, ऐं फ़ाहिश बेहयाईअ जे कमनि खे वेझा न वञो, ख़्वाह उहे पधरा हुजनि या लिकल हुजनि। अवी अहिड़ो कमु जेको सरेआम कयो था गुनाह जो कमु आहे, अवी उहो त न कयो, पर अल्लाह तो फरमाए अव्हां पंहिंजे मुंहुं बातिन में बंदि कमरनि में या अहिड़े हंधि वञी अहिड़े क़िस्म जी बेहयाई बदकारी न कयो जो मां रब तव्हांखे ॾिसी रहियो आहियां। उहो गुनाह जो अमल ईअं न त भला ज़ाहिर में न बातिन में। अल्लाह ताला फरमाए थो, न मा ज़हर मिनहा व मा बतन, अहिड़े क़िस्म जो फ़ाहिश कम मां ज़ाहिर में त न कयो पर बातिन में बि न कयो, अव्हां ते हराम कयो वियो आहे। वला तक़्तुलुन नफ़्सल्लती हर्रमल्लाहु इल्ला बिल हक़। अल्लाह ताला फरमायो,
न कंहिं जीअ या माण्हूअ खे ना क़त्ल करियो जंहिंजो मारण शरई कानून ऐं अदल जी तक़ाज़ा खां सवाइ अल्लाह हराम कयो हुजे। अल्लाह ताला फरमायो ज़ालिकुम वस्साकुम बिही लअल्लकुम ताक़िलून। इहे ई ॻाल्हियूं आहिनि जिन अल्लाह अव्हां खे वसीयत करे थो त मन अव्हां अकुल खां कमु वठो। यानी अल्लाह ताला फरमायो सब खां पहिरीं त मुंहिंजो कंहिंखे शरीक न बनायो, ॿिए नंबर ते माउ पीउ सां चङाई कयो, टे नंबर ते रिज़्क़ जे ख़ौफ़ तंगीअ जे करे औलाद खे न मारियो, चौथे नंबर ते बेहयाई बुछड़ाईअ वारा कम ज़ाहिर ऐं बातिन में न कयो, चौथे नंबर ते कंहिंखे क़त्ल न कयो जो अल्लाह ताला अव्हां जे मथां हराम कयो आहे। दुरूद पाक बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। अल्लाह ताला ते फरमायो वला तक़रबू मालल यतीम इल्ला बिल्लती हिय अहसन हत्ता यबलुग अशुद्दह। अल्लाह ताला फरमायो ऐं यतीम जे माल खे वेझा बि न वञो सवाइ अहिड़े तरीक़े जे जेको चङो हुजे, यानी यतीम जे माल मां अहिड़ी तरह ख़र्च करियो जो उन में वाधारो थिए ऐं जंहिंमें हुन जी भलाई ऐं तव्हांजी बेग़र्ज़ी नेक नियती रोशन ऐं अयां हुजे, जो अव्हां ते को बि एतिराज़ ऐं शक न करे। केसि ताईं? अल्लाह ताला फरमायो हत्ता यबलुग अशुद्धहू। उन यतीम जे माल जी तेसी ताईं संभाल कयो जेसि ताईं हू बुलूगत या जवानीअ खे पहुचे ऐं पंहिंजे माल जी हिफ़ाज़त करे सघे। तेसि ताईं अल्लाह ताला फरमायो उन जी हिफ़ाज़त कयो, खाओ न, हज़म न कयो। वअौफुल कैल वल मीज़ान बिल क़िस्त। सते नंबर ते अल्लाह ताला फरमायो त माप ऐं तौर में पूरो पूरो अदुल इंसाफ़ करियो। असां कंहिं बि माण्हूअ खे संदसि ताक़त या वित खां वधीक तकलीफ़ नथा ॾियूं। ला नुकल्लिफ़ु नफ़्सन इल्ला वुसाहा। ए बंदा तोखे जेकॾहिं सज़ा मिले थी त गुनाहनि जी आहे, तकलीफ़ अचे थी त सब्र सहब कर, पर जेकॾहिं राह भुलियल हलंदे, खुलियल रस्तो छॾे कंडनि वारी राह ते हलंदे त तोखे कंडा ई लॻंदा। जीअं मुंहिंजे आका रहमत वारे हबीब जी हदीस आहे, हुज़ूर फरमायो त अव्हां कॾहिं बि कंहिं वॾे माण्हूअ में उमीद न रखो त साईं वॾो माण्हू आहे, हीअं बि थी पवंदो, हूअं बि थी पवंदो। मुंहिंजे आका फरमायो न ख़बरदार, जेकॾहिं अव्हां कंडेदार वण ते, कंहिं बबुर ते, ॿेर ते या अहिड़ी कंडेदार देवीअ जो वण जो मिसाल अव्हां वठी वठो, जेकॾहिं हुज़ूर फरमायो अव्हां कंडेदार कंहिं वण ते चढ़ंदो तव्हांखे मेवा न मिलंदा पर कंडा ई लॻंदा। इन्हीअ जे करे हुज़ूर फरमायो तव्हां कॾहिं बि अहिड़े माण्हूअ में उमीद न रखो, छो त उतां अव्हांखे तकलीफ़ ई मिलंदी, अव्हांखे कॾहिं बि उन मज़ा फ़ाइदो न थींदो। उमीदुनि जे सहारे न हलो, उमीद अल्लाह जी ज़ात में रखो। अल्लाह ताला ते फरमायो व इज़ा क़ुल्तुम फ़अदिलू वलौ कान ज़ा क़ुर्बा। अठी ॻाल्हि ऐं जॾहिं ॻाल्हायो त इंसाफ़ सां ॻाल्हायो, पोखणी मुआमिलो अव्हां जे अज़ीज़ मिट माइट जो छो न हुजे। अव्हां कंहिं फ़ैसिले में ॾिसो अल्लाह ताला रिश्ता ख़ुदा जोड़िया आहिनि,
असां अव्हांखे अबो अमड़ ख़ुदा ॾिनो आहे। चाचा मामा ही अहिड़ा गहरा रिश्ता आहिनि जेके अल्लाह ताला जे तरफ़ खां अता कयल आहिनि। अल्लाह ताला फरमाए थो अव्हांजा रिश्ता पंहिंजी जाइ ते, अव्हांजा ताल्लुक़ पंहिंजी जाइ ते, पर मां रब थो चवांव त जॾहिं को अहिड़ो मुआमिलो अचे, का अहिड़ी गवाही अचे, न ॾिसो त ही मुंहिंजो पीउ आहे, भाउ आहे, चाचो आहे, मामो आहे। वह मखलूक त सभ खां पहिरीं ख़ुदा जी आहे न, हू बि बंदो ख़ुदा जो आहे, तूं बि बानो ख़ुदा जो ही। उहो रब थो चवे त हे बाना वइज़ा क़ुल्तुम फ़अदिलू वलौ कान ज़ा क़ुर्बा, जॾहिं ॻाल्हायो त इंसाफ़ सां ॻाल्हायो, पोखणी मुआमिलो अव्हांजे अज़ीज़ मिट माइट जो छो न हुजे, यानी हक़ खे हक़ कयो तोड़े उहो ख़ुदि तव्हांजी या तव्हांजे अज़ीज़ जे ख़िलाफ़ छो न हुजे। अॻिते अल्लाह ताला फरमायो व बिअहदिल्लाहि औफू ज़ालिकुम वस्साकुम बिही लअल्लकुम तज़क्करून। ऐं अल्लाह सां कयल वाइदे खे पूरो कयो। अल्लाह ऐं इंसाननि सां कयल वाइदा जन ते अल्लाह जो कसम खणो उहे पूरा करियो। इहे आहिनि उहे ॻाल्हियूं जन जी अल्लाह अव्हांखे वसीयत कई आहे त मन अव्हां नसीहत पिरायो। रब पाण थो चवे बंदा ही ॻाल्हियूं आहिनि, ॻाल्हायो त हक़ ऐं इंसाफ़ वारो ॻाल्हायो। जेकॾहिं कारोबार कयो त माप ऐं तौर में पूरो अदल इंसाफ़ कयो। यतीमनि जो माल हड़प न कयो ऐं कंहिंखे क़त्ल न कयो। बेहयाईअ खां भॼो, सुञाईअ जे करे कंहिंखे क़त्ल न कयो। पीउ माउ सां एहसान कयो ऐं अव्हां अल्लाह जी ज़ात सां कंहिंखे शरीक न बनायो। रब थो फरमाए मूं अल्लाह अव्हांखे वसीयत कई आहे इन्हनि ॻाल्हियुनि जी। अॻिते अल्लाह ताला फरमायो व अन्न हाज़ा सिराती मुस्तक़ीमन फत्तबिऊहु वला तत्तबिउ सुबुल फतफर्रक़ बिकुम अन सबीलिही ज़ालिकुम वस्साकुम बिही लअल्लकुम तत्तक़ून। ॾहीं ॻाल्हि बयान थी रही आहे। अल्लाह ताला फरमाए थो त बेशक इहो बि चईनो मुंहिंजा महबूब त इहो ई मुंहिंजो सिधो रस्तो आहे, तंहिं करे उन ते हलो ऐं ॿियनि रस्तनि ते न हलो। छो त उहे अव्हांखे संदसि हक़ीक़ी राह खां रुलाए छेड़े या जुदा जुदा फ़िरका करे छॾींदा, या अव्हांखे वसीयत थी कजे त मन अव्हां नाफ़रमानी खां बचो ऐं डिॼो, परहेज़गारी अख़्तियार कयो। अल्लाह ताला फरमायो लअल्लकुम तत्तकून, मूं ख़ुदा जो ख़ौफ़ रखो, परहेज़गारी अख़्तियार कयो। दोस्तो परहेज़गारीअ जो इंसान जी सिहत ते, इंसान जी ज़िंदगीअ ते तमामु वॾो असरु पवंदो आहे। अवां बुज़ुर्गान दीन खां ॿुधो आहे त मुंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी दरबार जो सहाबी सगोरो आहे। उन असहाबी सगोरे घर में वेठे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे फ़रमान जूं ॻाल्हियूं कयूं। घर वारीअ सां ॻाल्हाईंदे चई अल्लाह ताला जो केॾो करम आहे, केॾी महिरबानी आहे, केॾी नवाज़िश आहे जो अल्लाह ताला जी ज़ात असां मर्दनि खे महबूब मदीने वारे साईं जी सोहबत नसीब कई। ॿुधाए थो पंहिंजी घरवारीअ खे त अल्लाह जो फज़ुल आहे। असां रोज़ानो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे पुठियां 5 वक़्त निमाज़ पढ़ूं, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ुबान तर्जुमान मां हदीसूं ॿुधूं, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी पाक ज़ुबान मुबारक मंझां अल्लाह जो कलाम ॿुधूं।
हुजूर जो दीदार थे जलवा पसूं केडी ना अल्लाह जी असां ते मेहरबानी आहे। अवां औरतूं घर में वेठल आहियो, अवां जे मथां इहा मेहरबानी न आहे। जॾहिं इहा ॻाल्हि सहाबी सगोरे कई त सहाबियाणी आहे, मुंहिंजे आका जी आशिक आहे, हुजूर सां मुहबत करण वारी आहे, ईमान वारी आहे। अर्ज़ थी करे पंहिंजे मुड़ुस खे, ओ साईं हूअं त मुंहिंजो वर आहीं, पर ॻाल्हि ॿुध, अॼु तो जेको मूंखे तानो ॾिनो आहे त असां मर्दनि ते रुगो मेहरबानी आहे। असीं हुजूर जी दरबार में अचूं वञूं, दीदार कयूं, निमाज़ूं पढ़ूं, हुजूर खां क़ुरान ऐं हदीसूं ॿुधूं। अवां औरतूं घर में आहियो, लेकिन ॿुध, इन सॼे कमकार मरहले ऐं मुआमले में असांजी बि मदद शामिल आहे। घरवारी जॾहिं इहा ॻाल्हि साहबी सगोरे खे चई त घरवारी खे जवाबु ॾिनई, कहिड़ी मदद शामिल आहे? ही सॼी ख़ासि महिरबानी आहे, असांजी पंहिंजी नवाज़िश आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम असां ते ख़ासि महिरबानी कई आहे, पंहिंजी महिनत आहे। घरवारी चयुसि त सहाबी, मुंहिंजे आका जा ग़ुलाम ईअं न आहे, असांजी मदद खां सवाइ इहे सभई कम तूं न करे सघंदे। चई कीअं? चई इन जो जवाबु तोखे सुभाणे मिलंदो। ख़ैर जो ॾींहुं गुज़रियो, राति गुज़री, सुबुह जो टाइम आहे। रहमत लिल आलमीन हबीब आका जी ज़ात निमाज़ लाइ ईंदा हुआ। हज़रत बिलाल बांग चवंदो हो, सभु सहाबी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾिजी निमाज़ अदा फरमाईंदा हुआ। ख़बर तॾहिं पई जंहिं सहाबी राति जो पंहिंजी घरवारीअ सां बहस पे कयो, जीअं जो सुतो सुबुह जो सिज निकिरी आयो, उनखे सार ई न थी, सुजाग ई न थी, जीअं जो अख को घरवारीअ बि न उथारियुसि, छो त हुन चयोसि त तुंहिंजे इन ॻाल्हि जो जवाबु सुभाणे तोखे मिलंदो। हाणे जीअं जो सहाबी उथियो, ॾिठई त ॾींहुं थी वियो आहे, सिज निकिरी वियो आहे, तो असां वांगुरु कमज़ोर ईमान वारो न हो जो हथ सां कई निमाज़ूं हलियूं थियूं वञनि, का परवाह न आहे, कई फ़र्ज़ निकिरी था वञनि, का परवाह न आहे। दुनिया जे मामलनि खे टाइम वक़्तु ॾियूं था, पर अल्लाह जे फ़र्ज़ जे लाइ टाइम नथा कढूं। ए बंदा उहो कर जेको अॻिते कमु अचई, ख़ुदा जे फ़र्ज़ जे लाइ ओचिते ख़बर पवंदी ठकाउ थियो, छाजो ठकाउ थियो। सभई फिरीगिरी ॿाहिरि घिटियुनि गलियुनि में निकिरी था अचूं त छाजो ठकाउ थियो? गोलीअ जे ठकाव ते सभु गॾु थियूं था, पर हीउ जेको 5 वक़्त मुअज़्ज़िन बांग ॾिए थो, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, असां उन सॾ खे ॿुधूं ई कोन था, ॿोड़ा आहियूं। ये गाॾिहा कन विकिणी के ॿिया कन गिन्हेज, जणी साण सुणेज सुपेरियां संदी ॻाल्हि। असीं ॿुधूं था, परवाह न आहे। हाणे उहो सहाबी आहे, निमाज़ निकिरी वई, उथियो, दाहूं करण लॻो, रोअण लॻो, गिड़गिड़ाइण लॻो। घरवारी पुछेसि थी, ओ मुंहिंजा वर छाजे लाइ पियो रोईं, छाजे लाइ पियो गिड़गिड़ाऊं करीं, छाजे लाइ पियो इलाहूं करीं? चई अल्लाह जी बानी, तो मूंसां राति कहिड़ो कहर कयो आहे जो अॼु सुबुह जो मुंहिंजी फजर जी निमाज़ वई। निमाज़ न, पर उहा निमाज़ जेका मां पंहिंजे रहमत वारे हबीब सां गॾु जमायत में पढ़ंदो हुयुसि, उहा जमायत वई। ए मुंहिंजी घरवारी, मूंसां कहिड़ो ज़ुल्म कयो अथई जो अॼु सुबुह जो मुंहिंजे महबूब आका जो दीदार मूंखां निकिरी वियो आहे। अॼु हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ुबान तर्जुमान मां ॿुधण वारा गुफ़्ता, उन्हनि जो एज़ाज़ मुंहिंजी सादत मां हलियो वियो। सहाबे किराम जे ज़िक्र वारो हल्को, ज़िक्र वारी उन जमायत सां वेहण वारी सादत खां महरूम थी वियुसि। हाणे जेके नेकियूं हुयूं, जेकी कम उन खां हलिया विया, रोए बि पियो, उहे ॻाल्हियूं बि ॿुधाए थो। छो त घरवारी चयुसि, छो थो रोईं? चई इन लाइ थो रोआं त फजर जी निमाज़ मूंखां वई,
तकबीर उला सां गॾु हुज़ूर सां गॾु निमाज़ पढ़ंदोसि, उला जो सवाब वियो। जमायत सां निमाज़ पढ़ंदोसि, जमायत वई। सहाबा जी कचहरी नसीब थींदी ही, कचहरी वई। सुबुह जो हुज़ूर जे चेहरे जो दीदार थींदो हो, दीदार वियो। सहाबियाणी खिली चवण लॻसि, कल्ह तो मूंखे चयो त ही असांजी महिनत आहे, मूं तोखे चयो त न, मुंहिंजी बि मदद शामिल हाल थई। घरवारी खां पुछे थो कहिड़ी मदद? चई रात वारी मानी मूं तोखे बिना वुज़ूअ जे पचाए खाराई हुई। रात वारी मानी सहाबियाणी आहे, हू सहाबी आहे, हुज़ूर जी मजलिस ऐं महफ़िल में वेहण वारो आहे। सॼी दुनिया जा दस्तगीर बादशाह पीर जहिड़ा लखें किरोड़ें अरबें खरबें पीर गॾु कयो, वलीअ गॾु कयो, पर मुंहिंजे महबूब जे सहाबीअ जे वार मिसिल नथा थी सघनि। सहाबीअ जो एॾो कमाल आहे। उहो सहाबी सगोरे खे सहाबियाणी चयो त इहा मदद शामिल आहे जो असां अव्हां खे तक़वा वारो खाधो ॾियूं थियूं। वुज़ू करे बावुज़ू अटो ॻोहियूं, वुज़ू करे मानी पचायूं, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जे विर्द सां मानी पचायूं। अऊज़ु बिल्लाह बिस्मिल्लाह ज़ुबान ते हूंदी आहे, हूंदो आहे ख़ुदा जो शुक्र कंदियूं आहियूं, न हूंदो आहे त अल्लाह जे महबूब जे हुक्म मुताबिक़ सब्र कंदियूं आहियूं। वावेला न कंदियूं आहियूं। छा आंदो अथई घर में? कुझु बि कोन्हे, हीअं थी वियो, हूअं थी वियो, जीअं अॼुकल्ह जे दौर में हले पियो। उन सहाबियाणीअ जे ऐं उन सहाबी सगोरे जे इन मिसाल में अव्हां अंदाज़ो लॻायो त जेकॾहिं अदा तूं असां निमाज़ी आहियूं, सवेर मस्जिद जो दर बि खड़कायूं था, घर जे अंदरि पचंदड़ मानी पाक हथनि जी नाहे, बिस्मिल्लाह जे बरकत वारी नाहे, त अदा पोइ बरकत किथां ईंदी? भली 100 दुआऊं मस्जिद में वेठो घुर, पर घर जे अंदरि जेकॾहिं बरकत वारो खाधो पचाईंदड़ नाहे, उन जो 24 कलाक असांजी उन माउ भेण न्याणीअ जो तवजह अल्लाह जे ज़िक्र ॾांहुं नाहे, रसूलुल्लाह जे फ़रमान ॾांहुं नाहे, अम्मा ख़ातून जन्नत सलामुल्लाह अलैहा जे ज़िंदगीअ ॾांहुं नाहे, अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाह ताला अन्हा जे फ़रमाननि ॾांहुं नाहे। उन जो तवजह रुगो दुनियादारीअ ॾांहुं आहे। दुनिया अचे अचे, ईमान बचे न बचे, त पोइ अदा तुंहिंजो असांजो इहो हाल आहे जो पुट पादर न हणंदा त ॿियो छा थींदो? औलाद बेफ़रमान आहे। तो कॾहिं सोचियो आहे उन औलाद जे लाइ तूं दोस्तनि यारनि खे टाइम ॾींदो आहे? कलाकनि जा कलाक, महीननि जा महीना दोस्तनि सां कचहरी में गुज़री वई। कॾहिं पंहिंजे बचड़नि खे वेहारे चई, पुट तव्हांखे पहिरियों कलमो अचे थो? मां मुस्लमान आहियां, हुज़ूर जो उम्मती आहियां, अव्हांखे पहिरियों कलमो त पुट ॿुधायो, कलमे जी माना त ॿुधायो। बाबा ॿुधायो निमाज़ घणा वक़्त फ़र्ज़ आहे? बाबा मुस्लमान जे बच्चे खे एतिरो त अचणु खपे न, कलमे जी माना त अचणु खपे न। कॾहिं असां इहो तवजह न ॾिनो। उन पीउ जी ज़िमेदारी आहे त पंहिंजे औलाद जी सुहिणी तरबियत करे, उनखे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी मुहबत सेखारे। जॾहिं हू शुरूआत में ई इन तरफ़ माइल हूंदो, अल्लाह ताला जे हबीब जी ज़ात बाबरकात सां मुहबत रखण वारो हूंदो न, पोइ उनखे सम्झाइबो, पुट असांजे आका मदीने वारे साईं असांखे हीअं सेखारियो आहे त उस्ताद जेको पढ़ाईंदो आहे हिकु अखर वारो हुजे, उन जो बि अदब करिणो आहे। असांखे मदीने वारे साईं सेखारियो आहे त पीउ अव्हां जे लाइ जन्नत जो विचों दरवाज़ो आहे। उनखे इहो बि सेखार, पुट अल्लाह जे हबीब ॿुधायो आहे त जन्नत तुंहिंजे माउ जे क़दमनि में आहे। जेकॾहिं तोखे जन्नत खपे त पंहिंजी अमड़ खे राज़ी कर, अबे खे राज़ी कर, पोइ इहो ॿार जंहिंजी सुठी सुहिणी तरबियत थियल हूंदी न, उहो ज़ाल मुड़ुस वारो रिश्तो पीउ माउ खे न सॾींदो।
अॼुकल्ह पीउ खे चइबो अबा कुराड़ो बीमार आहे, कुराड़ो घर खां ॿाहिरि वियो आहे, कुराड़ी हेॾां वई आहे। बेहया बेशरम जंहिं जो अल्लाह वबिल वालिदैन एहसाना चई क़ुरान में हुकुम कयो आहे, उफ़िम वला तनहरहुमा। रब थो चवे पंहिंजे पीउ सां या माउ सां अहिड़ी ॻाल्हि न कर। उफ़ दड़को दहमान त न, पर उन सां का अहिड़ी ॻाल्हि बि न कर जंहिं तुंहिंजी ॻाल्हि ॿुधण सां तुंहिंजे पीउ ऐं माउ खे तकलीफ़ पहुचे। रब चए थो ख़बरदार अहिड़ी गरम ॻाल्हि उन सां न कर जंहिंसां उनखे तकलीफ़ अचे। तूं उन पीउ खे बाबा चवंदे या माउ खे अम्मा चवंदे शर्म महसूस थो करे। अॼु जे तूं पंहिंजे पीउ खे कुराड़ो सॾींदे न, तुंहिंजा पुट बि तोखे बाबो न चवंदा, कुराड़ो चवंदा। पोइ भरिसां बीठल ॿिए माण्हूअ खे कहिड़ी ख़बर त हीउ कुराड़ो हिन जो छा थिए। तूं कंहिंजो पुटु सॾिबे, जे पीउ खे बाबा न सॾींदे त तुंहिंजे ईंदड़ नस्ल खे कीअं ख़बर पवंदी त तूं कंहिंजो पुटु आहीं। अमड़ खे अम्मा न सॾींदे त कीअं ख़बर पवंदी त तुंहिंजी माउ कहिड़ी आहे। ॾिसो ख़ुदा अज़्ज़ व जल जो फ़ज़्ल ऐं करम इहो आहे जो बरोज़े महशर मुंहिंजे आका रहमत वारे हबीब जी ज़ात बाबरकात जी उम्मत जे मथां करम आहे जो क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह ताला जे तरफ़ खां जॾहिं सॾु थींदो, हुकुम थींदो फ़िलाणीअ जो पुटु हाज़िर थिए। असां दुनिया जे अंदरि असां मौलवी आलिम तव्हां सभु हर मुसलमान मिंबर ते ख़ुतबे में तक़रीरुनि में वाइज़नि में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वारनि जा नाला वठूं था, अल्लाह जे प्यारे महबूब जे न्याणियुनि जा नाला वठंदा आहियूं। असांखे उन्हनि जे ख़िलाफ़ कंहिं घटि वधि ॻाल्हायो उते गैरत न ईंदी, पर जेकॾहिं कंहिं असांजी ज़ाल या माउ जो नालो वरितो त पाण खे गैरती पुटु सम्झंदा आहियूं। ख़ुदा रा करे तो सोचियो त अल्लाह जे हबीब असांखे अदब सेखारियो आहे। अल्लाह जे क़ुरान करीम जे अंदरि हज़रत बीबी मरियम जो ज़िक्र आहे। बीबी मरियम भी औरत आहे। अल्लाह ताला उन जो बयान फरमायो आहे त औरतूं उहे जन ख़ुदा जी ज़ात खे राज़ी बनायो। जो हज़रत इब्राहिम बिन अदहम अल्लाह जो कामिल वली आहे, फरमाए थो त हिकु ॾिहाड़े मां हज ते वियुसि। जेके आयतूं मूं पढ़ियूं आहिनि उन मफ़हूम ते पियो ॻाल्हायां। हज़रत इब्राहिम बिन अदम फरमायो त हज ते वियुसि, तवाफ़ पे कयुमि। तवाफ़ कंदे कंदे मूं जो निगाह कई त काबतुल्लाह मौजूदु आहे, गिलाफ़ मौजूदु आहे, दीवारूं बीठियूं आहिनि, पर काबे जी हक़ीक़त आहे ई कान। अर्ज़ु कयो मुंहिंजा मौला ही हाजी हज पिया पढ़नि, तवाफ़ पियो हले, तुंहिंजो काबो हिते आहे कोन। इल्हाम थियो इब्राहिम बिन अदम, घबराइण जी ॻाल्हि न आहे। मुंहिंजा मौला कहिड़ो राज़ आहे मूंखे बि ख़बर पवे। हुकुम थियो इब्राहिम बिन अदम, कुझु ॾिहाड़नि खां मुंहिंजी बानी राबिया बसरी बसरे मां हज जे लाइ निकिती आहे। बीबी साहिबा जंहिं सवारीअ ते सवार हुई उहा सवारी हुई गॾह जी, हुमार। उन ते सवारी करणु अल्लाह जे नबीअनि जी सुन्नत आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम समेत तक़रीबन पैगंबरनि सवारी कई आहे। उन ते सवार थी आई पए, रस्ते में गॾह मरी पियो। दुआ घुरियईं मुंहिंजा मौला हिन खे मारियो तो आहे, जीअरो कर हज पढ़ी अचां पोइ भली मार जांइसि। त उहो गॾह जीअरो थी पियो। हज़रत बीबी राबिया बसरी रज़ी अल्लाह ताला अन्हा जी दुआ सां हज ते पई अचे। हज़रत इब्राहिम बिन अदम फरमायो मूंखे इल्हाम थियो, ए इब्राहिम दुनिया वारा हिते मके में अचनि था, पर अॼु मूं अल्लाह जो घर बैतुल्ला मुंहिंजी बानी राबिया जे इस्तक़बाल लाइ वियो आहे। वो बुलाएं अगर ये भी कुछ कम नहीं, उनका तशरीफ लाना बड़ी बात है। खुद न थे जो राह पर औरों के हादी बन गए। असां कॾहिं इन पासे तवजह कयो ई न आहे। फ़िरके वारियत में, सियासी तज़ादनि में, अहिड़ियुनि ॻाल्हियुनि में जिन जो असांखे इल्मु ई कोन्हे, फुज़ूल ॻाल्हियुनि में। कॾहिं अबे अम्मा जा अदब, कॾहिं ख़रीद कयो अथई किताब अबे अम्मा जे मुतालिक़ वठी अचां, नेट ते सर्च करे कॾहिं पीउ माउ जा एहतराम अदब पढ़िया अथई,
ॿियूं दुनिया जूं कई शयूं डाउनलोड करी थो। कॾहिं सूरह यासीन डाउनलोड कई थी त सुबुह सां इन ई मोबाइल में भला क़ुर नथो खणा, इन में वेही तिलावत कयां। कॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे फ़रमान खे पढ़ियो अथई त हुज़ूर जो फ़रमान पाड़ेसरी मुतालिक़ कहिड़ो आहे, पंहिंजे हक़ हलाल जी रोज़ी मुतालिक़ कहिड़ो आहे। पोइ ज़रियो इहो आहे त असां जॾहिं उन हक़ जी राह खे छॾे नाहक़ जो रस्तो अख़्तियार कयो आहे त पोइ असांजे दिलि जो सुकून बि ख़तमु थी वियो आहे। पीउ जी पुट इज़त नथा कनि, पाड़े में उहो हया लज शर्म शुनास न रहियो आहे, हर इंसान परेशान आहे। इहे सभु ॻाल्हियूं तॾहिं ख़तमु थींदियूं जॾहिं असां सिराते मुस्तक़ीम ते ईंदासीं। हक़ वारो रस्तो ख़ुदा वारनि जी सोबत जो रस्तो आहे। जॾहिं सालिहनि जी सोबत में अचिबो त उतां के चारि चङियूं ॻाल्हियूं ॿुधंदासीं। जंहिं ॻाल्हि जो इल्मु न हुजे उन में बहस करणु ॼटकी आहे, बहस करणु फज़ूल आहे, वक़्त जो ज़ियान आहे। कंहिं अहले इल्म खां पुछो, तस्दीक कयो, तहक़ीक़ कयो, उन खां पोइ अवां उन्हनि मामलनि खे पंहिंजी ॼाण ताईं रखो। इल्मु इन जे लाइ जीअं क़ुर करीम जे अंदरि या हुज़ूर जी हदीसुनि में ईंदो आहे त के अहिड़ा माण्हू इन लाइ इल्मु पढ़ंदा त ॿियनि खे मुंझायूं, माना उन इल्म खे इस्लाह जे बदिरां शैतानगिरीअ में इस्तेमालु कयूं, के माण्हू खे परेशान करण जे लाइ। इहो ख़ासि करे असां मुस्लमाननि में फ़िरक़ेवारीअ जे फ़सादनि में अहिड़ा माण्हू जनम वठी चुका आहिनि। निमाज़ कोन पढ़ंदा, हज ख़ुदा जो फ़र्ज़ु आहे उन जो हुकुम कोन ॾींदा, निमाज़ जो हुकुम न ॾींदा, अहिड़ा मामला मरहला फ़ुज़ूल यादि कयो वतंदा। ए ख़ुदा जा बाना, पहिरीं पंहिंजो पाण सुधार, उन खां पोइ तूं ॿियनि खे। छो त असीं जॾहिं आंगुर खणंदा आहियूं, असांजा मुर्शिद मुरबी सजण साईं फरमाईंदा आहिनि ते आंगुर खणण वारा ही 3 आंगुरियूं तोखां पाण खां पुछनि थियूं त तूं पाण केतिरो नेक आहीं, तूं पाण केतिरो साले आहीं, तो पाण इन ते केतिरो अमल कयो आहे। हिकिड़ी आंगुर ॿिए ते थो खणी, 3 आंगुरियूं तोखां ख़ुदि पुछनि थियूं टिनी दौर जेका ज़िंदगी अल्लाह अता कई उन मुतालिक़ छा कयो थी, क़ब्र वारी ज़िंदगी जे लाइ तो कहिड़ी तयारी कई आहे, ऐं महशर जे मैदान जे लाइ तो कहिड़ो समर तयारु कयो आहे। अल्लाह ताला मुंहिंजो चवण जो ॿुधणु मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए।